बबरलो कौमी शाहरा ते CIA कार्रवाई दौरान नशे पारियों सुपारियों हथ करे एक जने के गिरफ्तार करे वरतो वाक़े पुलिस चमड़ाहे ते कार्रवाई दौरान कार मां नशे पारे सुपारिन जा 51 पैकेट हथ कया विया आहिनि। पुलिस मूजिब एक जवाबदार रियाज़ लगारी के गिरफ्तार करे वधीक पुछा गाछा कई पई वञे। ख़बर वांखे ॾियनि पिया बबरलो कौमी शाहरा ते CIA कार्रवाई दौरान नशे पारियों सुपारियों हथ कई आहिनि। एक जणे के गिरफ्तार भी करे वरतो आहे। पुलिस जो चमड़ाहे ते कार्रवाई दौरान कार मां नशे पारिन सुपारिन जा 51 पैकेट हथ कया विया आहिनि। पुलिस मूजिब एक जवाबदार रियाज़ लगारी के गिरफ्तार करे वधीक पुछा गाछा कई पई वञे। बबरलो कौमी शाहरा ते CIA कार्रवाई दौरान नशे वारियों सुपारियों हथ करे एक जणे के गिरफ्तार करे वरतो आहे। पुलिस चमड़ाहे ते कार्रवाई दौरान कार मां नशे पारिन सुपारिन जा 51 पैकेट हथ कया विया आहिनि। पुलिस मूजिब एक जवाबदार रियाज़ लगारी के गिरफ्तार करे वधीक पुछा गाछा कई पई वञे। बबरलो कौमी शाहरा ते CIA कार्रवाई कंदे नशे वारियों सुपारियों हथ करे वरतियूं आहिनि। पुलिस जो चमड़ाहे ते कार्रवाई दौरान कार मां नशे वारिन सुपारिन जा 51 पैकेट हथ कया विया।